أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد كان في يوسف وإخوته آيات للسائلين إذ قالوا ليوسف وأخوه أحب إلى أبينا منا ونحن عصبة إن أبانا لفي ضلال مبين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ये जेके आयात हुयूं इहे आयात 7 ऐं 8 नंबर आयात हुयूं सूरह यूसुफ जूं। पोयों जेके आयात हुयूं उन में कन्वर्सेशन जेका गुफ्तगू हुई यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ याकूब अलैहिस्सलाम खे पंहिंजो ख़्वाब ॿुधायो। पोइ याकूब अलैहिस्सलाम 5 ऐं 6 नंबर आयात में याकूब अलैहिस्सलाम मुखातिब हुयो यूसुफ अलैहिस्सलाम सां। उन्हनि जी जेका गुफ्तगू हुई उहा अल्लाह सुब्हानो ताला असांखे ॿुधाई। ऐं हाणे जेका गुफ्तगू आहे उन हाणे जेको सीन 1 हुयो उहो पीउ ऐं पुट जे गुफ्तगू हुई। हाणे सीन 2 में याकूब अलैहिस्सलाम जा जेके ॿिया पुट आहिनि उन्हनि जी जेका गुफ्तगू आहे उहा अल्लाह सुब्हानो ताला असांखे ॿुधाए थो त उन्हनि जी पाण में छा गुफ्तगू हुई, उहे सेपरेटली पंहिंजो पाण में छा पिया ॻाल्हाइनि ऐं उन्हनि जी ॻाल्हियुनि में कहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं उन्हनि जे बारे में अल्लाह सुब्हानो ताला असांखे ॿुधाए थो। उन खां पहिरियां अल्लाह ताला चए थो लक़द कान फी यूसुफ व इख़्वतिही आयातुल लिस्साइलीन। सभ खां पहिरियां सिंधी में जेको तर्जुमो लिखियलु हूंदो आहे क़ुर में उहो तर्जुमो पढ़ी वेंदुसि त बेशक यूसुफ ऐं संदसि भाइरनि जे किसे में पुछंदड़नि लाइ घणियूं निशानियूं आहिनि। जॾहिं पाण में चयाऊं त बेशक यूसुफ ऐं संदसि भाउ यूसुफ अलैहिस्सलाम ऐं उनजो भाउ बिन्यामीन नंढो भाउ असांजे पीउ वटि असां खां ॾाढा प्यारा आहिनि। माना असांजो जेको पीउ याकूब अलैहिस्सलाम आहे उनखे वधीक प्यारा आहिनि असां खां। इहो उन्हनि जो भाइरनि जो ओपिनियन हुयो जेको अल्लाह सुब्हानो ताला असांखे ॿुधाए थो। उन्हनि जी कन्वर्सेशन हुई पाण में ॾाढा प्यारा आहिनि। जेतोणीकि असीं घणा ॼणा ॾाढी टोली आहियूं, जेतोणीकि असां इलाही वॾी टोली आहियूं, वॾी जमात आहियूं। माना नंबर्स में असां घणा आहियूं, असां वॾा बि आहियूं, असांजी जेको स्ट्रेंथ आहे ताक़त आहे उहा बि असांजी वधीक आहे यूसुफ अलैहिस्सलाम ऐं उनजे नंढे भाउ खां। तॾहिं बि असांजो पीउ याकूब अलैहिस्सलाम जेको आहे यूसुफ अलैहिस्सलाम उन सां वधीक थो प्यारु करे। बेशक असांजो पीउ पधरी भुल में आहे। बेशक असांजो जेको फादर आहे, असांजो जेको अबू आहे बाबू आहे, उहो हिकिड़ी ओपन खुलियल भुल में आहे, खुलियल ग़लती में आहे। इहो जेको कन्वर्सेशन, इहा जेका गुफ्तगू हुई इहा यूसुफ अलैहिस्सलाम जा भाइर करे रहिया हुया। हाणे सभ खां पहिरियां याकूब अलैहिस्सलाम खे जेको यूसुफ अलैहिस्सलाम ऐं उनजो नंढो भाउ हुयो उनजो नालो बिन्यामीन हुयो ऐं यूसुफ अलैहिस्सलाम ऐं उनजो नंढो भाउ हिकिड़ी मदर मां हुया। ऐं जेके ॿिया 10 भाइर हुया उहे ॿियनि वाइफ्स मां हुया। के किताब लिखनि था त 2 खां वधीक वाइफ्स हुयूं। हिकिड़ी वाइफ्स मां जेको यूसुफ अलैहिस्सलाम ऐं बिन्यामीन भाउ हुया, उहे बिन्यामीन जेको तमामु नंढो हुयो इन वक़्तु, ऐं यूसुफ अलैहिस्सलाम जेको हुयो उहो चाइल्डहुड में हुयो, माना ॿाराणी एज में हुयो। ऐं ॿिया भाइर जेके हुया उहे यूसुफ अलैहिस्सलाम खां वॾा हुया, टीनेजर्स चई सघिजे थो त माना 13 सालनि खां 14 सालनि खां वॾा, 13-14 सालनि 14 सालनि जे विच में। इहा एज एग्ज़ैक्ट एज कंहिंखे बि ख़बर नाहे। पोइ माना लक़द कान फी यूसुफ, उन्हनि छा चयो? पहिरियां त यूसुफ अलैहिस्सलाम जो नालो खयो, प्रॉब्लम उनखे यूसुफ अलैहिस्सलाम जो हुयो। ॿिए भाउ जो नालो बि न खयो छो जो उहे सफ़ा नंढा हुया। माना असल जेको प्रॉब्लम हुयो उन भाइरनि खे उहो यूसुफ अलैहिस्सलाम सां हुयो। त अल्लाह सुब्हानो ताला चए थो त लक़द कान फी यूसुफ, बेशक जेको किस्सो आहे जेको यूसुफ ऐं उनजो जेको भाइर आहिनि उन जी जेके निशानियूं आहिनि, इन किसे में पुछण वारनि लाइ इलाही निशानियूं आहिनि। जेके साइल चवंदा आहिनि, जेको सवाल करे या जेको पिनण वारो हूंदो आहे उनखे बि साइल चयो वेंदो आहे। या जेके चवंदा आहिनि त असां नीड में हुजे, जेके का ज़रूरत हुजे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां ज्यूज़ ऐं यहूद जेके अची क्वेश्चन कयो त असांखे ॿुधाए त इहे जेके इसराइल आहिनि इहे इजिप्ट कीअं, मिस्र कीअं मूव थिया। हाणे इन्हनि जे सवाल में छा हुयो त असां अगरि इहो सवाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछंदासीं ऐं एगो नबी खे ई ख़बर पइजी सघे थी, ॿियो कंहिंखे ख़बर न हूंदी। उन्हनि इहो सवाल इन करे ई कयो त जीअं असां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे साबित कयूं त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी न आहिनि। त जॾहिं बि असां क़ुर जे बारे में सवाल कयूं त असांखे इहा शइ ख़बर हुजणु घुरिजे त इहो असां जेको सवाल कयूं था इन सवाल जो मक़सदु छा आहे।
हिकिड़ो त हूंदो आहे सवाल करणु, त अल्लाह सुब्हानहू ताला ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधायो त हिकु हिकु लफ़्ज़ में हिकु हिकु आयत में असांजी लाइ रहनुमाई आहे। असां अगरि सवाल कयूं था त इहो सवाल मुंहिंजी रहनुमाई लाइ आहे या न आहे। मां इहो जेको इन आयत जे बारे में, इन नबी जे बारे में कंहिं जे बि बारे में सवाल थो कयां, उहो इन करे थो कयां त उहो मूंखे का शइ ॾींदो, उन में मुंहिंजी ज़िंदगी में कहिड़ो चेंज ईंदो, मुंहिंजे लाइ इन मां कहिड़ो सबक़ु आहे, मां इहो पंहिंजी ज़िंदगी में कीअं थो अप्लाई करे सघां। अहिड़े क़िस्म जा सवाल पुछणु, चवंदा आहिनि अधु नॉलेज जेका आहे उहा सवाल करण सां ईंदी आहे, अधु खां वधीक नॉलेज जेका आहे उहा सवाल करण सां ईंदी आहे। कॾहिं कॾहिं सवाल करण वारे खे जवाब बि ख़बर हूंदी आहे, पर तॾहिं बि सवाल कंदा आहिनि। इहा सुठी ॻाल्हि हूंदी आहे सवाल करणु, छो जो सवाल करण सां हिकु पुछे थो उनजो त कॉन्सेप्ट क्लियर थींदो आहे, पर जेके ॿिया सराउंडिंग में वेठा हूंदा आहिनि उन्हनि जो बि कॉन्सेप्ट क्लियर थींदो आहे। उस्ताद आहे, को उस्ताद क्वेश्चन पुछे थो या मिसाल जे तौर ते सम्झाए थो, को हिकिड़ो शागिर्द उथी सवाल थो पुछे, सवाल जॾहिं पुछे थो त ॿिया शागिर्द उन मां ऑटोमेटिक उन्हनि खे जवाबु मिलंदो आहे। कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे, इलाही शागिर्द अहिड़ा हूंदा आहिनि जेके सवाल ई न कंदा आहिनि, पंहिंजे अंदरि में उन्हनि खे हूंदो आहे त मां इहो पुछां, पर पुछी न सघंदा आहिनि, पर हिकिड़ो ॼणो जॾहिं पुछे थो त पोइ उनखे ऑटोमेटिक जवाबु मिली वेंदो आहे। त सवाल करणु को बि ॾोह न आहे, सवाल करणु घुरिजे, पर कहिड़ो सवाल करणु घुरिजे, किथे सवाल करणु घुरिजे, उहो सोचणु घुरिजे त मुंहिंजे सवाल करण जो मक़सदु छा आहे। मुंहिंजे सवाल करण जो मक़सदु इहो त न आहे मां ॿिए खे घटि कयां, मुंहिंजे सवाल करण जो मक़सदु इहो त न आहे त मां पंहिंजो पाण खे सुपीरियर, पंहिंजो पाण खे वॾो महसूसु कयां, या मां हिन जेको ॿुधाई आहे आयत या हिन जेको क़ुरान ॿुधायो आहे इन खे मां घटि साबित करण लाइ इहे मां उनखे वधीक ॿुधायां। न, सवाल जेको करे थो त उन सवाल करण जो मक़सदु इहो हुजे त मूंखे इन मां कहिड़ो फ़ाइदो थींदो, मूंखे इन मां कहिड़ी रहनुमाई थींदी। त अल्लाह ताला फरमाए थो त यूसुफ ऐं उनजे भाउ जे किसे में पुछण वारनि लाइ छा आहे, हिकिड़ो यूसुफ ते आया थी लिस्साइलीन, हिकिड़ो बेशक यूसुफ ऐं संदसि भाइरनि जे किसे में पुछंदड़नि लाइ निशानियूं आहिनि। आयात, आयात मतिलबु निशानियूं, निशानियूं आहिनि जेके पुछनि था। वैल्यू माना हिकिड़ी वैल्यू आहे हिन में। लक़द कान जो मक़सदु इहो बि आहे त बेशक, सर्टेनली बेशक, ऐं लक़द कान जो मक़सदु इहो बि आहे त क़यामत ताईं जेके बि पुछंदा उन्हनि जे लाइ निशानियूं आहिनि, ऐं उन्हनि मां उहे फ़ाइदो हासिलु कंदा, ऐं उन्हनि जेको अगरि उनखे सम्झी करे पढ़ंदो उन्हनि खे थींदो त सम्झंदो सूरह यूसुफ खे ऐं यूसुफ अलैहिस्सलाम जे बारे में, त उनखे उन मां फ़ाइदो थींदो। यूसुफ अलैहिस्सलाम जो भाइरनि जो जेको किस्सो आहे उहो शुरू में आहे ऐं एंड ऑफ द स्टोरी में आहे। विच में ॿिया इलाही कैरेक्टर्स आहिनि, पर यूसुफ अलैहिस्सलाम जेको भाइरनि जो किस्सो आहे उहो शुरू में आहे, ऐं उनजी इंपॉर्टेंस, उनजी वैल्यू अल्लाह सुब्हानहू तआला असांखे ॿुधाए थो त उन्हनि जी वैल्यू छा आहे। अच्छा, उन्हनि पाण में जॾहिं ॻाल्हायो, इस क़ालू यूसुफ अख़ूहु अहब इला अबीना मिन्ना व नहनु उसबा, जॾहिं पाण में चयाऊं बेशक यूसुफ ऐं संदसि भाउ बिनयामीन असांजे पीउ वटि असां खां ॾाढा प्यारा आहिनि। हाणे इहो जेको ओपिनियन हुयो, इहो जेको ख़्यालु हुयो, उहो उन्हनि जे भाइरनि जो ख़्यालु हुयो। हिकिड़ी 10-12 ॼणनि जी जमात आहे, हिकिड़ो 4-5 ॼणा वेठा आहिनि, उहे का बि ॻाल्हि कनि था, उन मां को हिकिड़ो ॼणो चए थो त जेको मुंहिंजो फलाणो दोस्त आहे उन में हे बि नेगेटिव ॻाल्हि आहे, हे बि नेगेटिव ॻाल्हि आहे, हे बि नेगेटिव ॻाल्हि आहे, त ॿिया ऑटोमेटिक उन जूं नेगेटिव ॻाल्हियूं करणु शुरू थी वेंदा आहिनि। इहा हिकिड़ी नेचुरल ॻाल्हि हूंदी आहे। जीअं मिसाल जे तौर ते असां जॾहिं न्यूज़ ॿुधंदा आहियूं, नेगेटिव न्यूज़ ॿुधंदा आहियूं, पोइ 4-5 ॼणा डिस्कस कंदा आहिनि, त ऑटोमेटिक उन न्यूज़ ते सभु इतफ़ाक़ कंदा आहिनि। इन खे चइबो आहे ग्रुप डिस्कशन या ग्रुप लॉ जेके चइजे, ग्रुप थिंकिंग, हिकिड़ो लफ़्ज़ यूज़ थींदो आहे ग्रुप थिंकिंग। पोइ उहा ग्रुप थिंकिंग थी वेंदी आहे, कंहिं हिकिड़े माण्हू जे करे उन नेगेटिव ॻाल्हि कई, घड़ी घड़ी कई, त सभु उअं ई सोचणु लॻंदा आहिनि, ऐं इन खे ग्रुप थिंकिंग चवंदा आहिनि। उन जे करे छा थींदो आहे, हिकिड़े नेगेटिव जे करे ॿिया बि सभु नेगेटिव ॻाल्हाईंदा आहिनि। पर जॾहिं अगरि उहो हिकिड़ो माण्हू नेगेटिव ॻाल्हाए थो ऐं ॿियो माण्हू उनखे पॉज़िटिवली को जवाबु ॾिए थो, त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त उहा थिंकिंग पॉज़िटिव थींदी आहे, ऐं पोइ सभु पॉज़िटिव ॻाल्हाईंदा आहिनि। अच्छा, हिन में जेके ॻाल्हाए रहिया हुया कंहिंजे लाइ, याक़ूब अलैहिस्सलाम लाइ उनजा भाइर ॻाल्हाए रहिया हुया। हाणे याक़ूब अलैहिस्सलाम उन वक़्तु मौजूदु न हुया, पर हुननि जे दिमाग़ में हिकिड़ी थिंकिंग हुई त याक़ूब अलैहिस्सलाम यूसुफ अलैहिस्सलाम सां वधीक प्यार था कनि, न असां सां नथा कनि। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम नंढा हुया, ऐं याक़ूब अलैहिस्सलाम उन्हनि सां जेका मोहबत कनि पिया, उन्हनि जे कैरेक्टर जे करे, उन्हनि जे बिहेवियर जे करे, उन्हनि जी जेका तौरु तरीक़ो हुयो राइज़ जो, ऐं उहे नंढा बि हुया, ऐं ॿियो भाउ उन खां सफ़ा नंढा हुया। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पीउ माउ खे जेको नंढो ॿारु हूंदो आहे उनजी घणी हिफ़ाज़त कंदा आहिनि एज़ कम्पेयर टू जेको वॾो हूंदो आहे, जेको सेल्फ सस्टेन पाण करे सघंदो आहे, पाण ॿाहिरि बि डील करे सघंदो आहे, अंदरि बि डील करे सघंदो आहे। पर हुननि जे ज़हन में इहा शइ हुई त न,
असांजो बाबू हुन सां वधीक प्यार थो करे ऐं पाण में उहे नेगेटिव थाट्स जेके हुयूं उहे हुननि सोचियूं। हुननि खे करणु इहे घुरिजे हा त इहा शइ डिस्कस कंहिंसां कंदा याकूब अलैहिस्सलाम सां। त साइकोलॉजी चवंदी आहे अगरि को बि प्रॉब्लम हुजे उनखे तव्हां जड़ खां अगरि कोई ॿुधाए थो एक्सप्लेन थो करे त उहा शइ उते ई ख़तमु थी वेंदी आहे। पर अगरि उनखे बेसिक में वञी कोई नथो ॿुधाए त उहा शइ उते ई अंदरि रहिजंदी वेंदी आहे इवन वॾे हूंदे ताईं उन जे जेके असरात आहिनि उहे ज़ाहिर थींदा आहिनि। मिसाल जे तौर ते जॾहिं पेरेंट्स आहिनि कंहिं ॿार खे चवनि था तूं जॾूं आहे, तूं कचो आहे, तूं हीअं, त उहो ॿारु पंहिंजे ज़हन में उहा शइ सोचींदो आहे, चाहे वॾो थी उहो केतिरो बि होशियारु थी वञे पर हुन जे ज़हन में उहा शइ रहंदी आहे त मां जेको आहे उहो जॾूं आहे, मां नाकाम आहे, मां कुझु बि न करे सघंदुमि। इवन दो उहो PhD बि करे वञे, कंहिं वॾी लेवल ते पहुची वञे, पर उहा सोच उनजी न वेंदी आहे। त साइकोलॉजी इहो चए थी त ॿार खे कॾहिं बि नेगेटिव वर्ड न ॻाल्हायो। अगरि ॿारु कॾहिं तव्हां सां का नेगेटिव ॻाल्हि करे थो, पीउ मां सां का नेगेटिव ॻाल्हि करे थो, ख़ासि तौरु पीउ सां, त उनजो ओपिनियन उन ॿार खे पॉज़िटिव ॿुधायो। छो जो ॿाहिरियों को दोस्त आहे, टीचर आहे, मिट आहे, माइट आहे, चाचो आहे, मां कोई बि को नेगेटिव ॻाल्हि करे थो, उनजो इम्पैक्ट जेको आहे उहो ॿियो पवंदो एज़ कंपेयर टू पेरेंट्स। जॾहिं वालदेन का ॻाल्हि कंदा आहिनि, ख़ासि तौर ते जॾहिं फादर पीउ का ॻाल्हि कंदो आहे त ॿार उहा ॻाल्हि जेका आहे उहा ज़हन में रखंदो आहे ऐं उहा ॻाल्हि वॾे हूंदे ताईं उन ॿार खे हलंदी आहे। त हिन में उहे जेके भाइर हुया उन्हनि छा कयो, उन्हनि अलॻि वञी पाण में डिस्कस कयो ऐं याकूब अलैहिस्सलाम जे लाइ हिकिड़ो पाण ओपिनियन ठाहियऊं त उहो असां सां वधीक प्यार नथो करे यूसुफ अलैहिस्सलाम सां, न कि वञी डायरेक्ट याकूब अलैहिस्सलाम खे चयो त असां सां हे प्रॉब्लम आहे। जीअं पोयां असां शैतान जो ज़िक्र कयोसीं त अल्लाह सुब्हानहू तआला आदम अलैहिस्सलाम खे ठाहियो, फ़रिश्तनि खे हिकिड़ो सवाल ज़हन में आयो त आदम अलैहिस्सलाम खे तूं इन करे ठाहींदो त उहो वञी धरती ते वञी खून करे, फसाद करे, ऐं असां तुंहिंजी सॼो ॾींहुं तस्बीह था कयूं, असां कुझु बि था कयूं, त उन्हनि खे तूं छो थो ठाहे। फ़रिश्तनि हिकिड़ो सुवाल कयो त अल्लाह सुब्हानहू तआला हुन जो सुवाल जो जवाबु ॾिनो, उहा शइ क्लियर कई। पर शैतान सुवाल न कयो, उन शैतान छा कयो, पंहिंजे अंदर में इहा ॻाल्हि रखी। पोइ जॾहिं अंदर में इहा ॻाल्हि रखी, अंदर में बाहि में ॿरे पियो, उनखां पोइ जॾहिं उहो अल्लाह सुब्हानहू तआला सजदे लाइ चयो त हुन चयो मां न कंदुमि। अगरि शैतान खे सुवाल हुयो, अगरि प्रॉब्लम हुयुसि, प्रॉब्लम छा हुयुसि त मां हिन खां बहितर आहे, आदम अलैहिस्सलाम खे तूं मिटी मां ठाहियो आहे, मूंखे तूं बाहि मां ठाहियो आहे, उन मां बहितर आहे। त उनखे अगरि उन वक़्तु इहा शइ हुजे आहे ज़हन में, त उन वक़्तु सुवाल करे आहे त अल्लाह सुब्हानहू तआला जीअं फ़रिश्तनि खे क्लियर कई त हुनखे बि क्लियर करे छॾिया, पर हुन इहा ॻाल्हि न कई। त इन जे करे जॾहिं भाउरनि इहो पाण में ग्रुप डिस्कशन कई ऐं हुननि जे ज़हन में इहो हुयो त याकूब अलैहिस्सलाम असांखे प्यार, हालांकि नबी हुया ऐं परफेक्ट फादर हुया, उहो ईअं नथो थी सघे त हिकिड़े ॿार खे वधीक प्यार कनि, ॿिए खे घटि। इहो हिकिड़ो नेचुरल शइ हूंदी आहे। जॾहिं बि कंहिं माण्हू खे हिकु खां ॿ ज़ालूं हूंदियूं आहिनि, 2-3 ज़ालूं हूंदियूं आहिनि, हर कंहिंजा ॿार डिफरेंट हूंदा आहिनि, त हिकिड़ी नेचुरल कुदरती शइ हूंदी आहे त नंढो जेको ॿारु हूंदो आहे उहो पीउ खे, माउ खे वधीक प्यारो हूंदो आहे एज़ कंपेयर टू वॾो ॿारु। त नंढो ॿार खे माण्हू वधीक ख़्यालु कंदो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि वेझो वरी नंढो ॿारु अगरि वरी ओबलाइज हुजे, वरी जॾहिं ओबलाइजिंग हुजे, वरी इहा बि ख़बर हुजे नंढे ॿार खे ॿियनि खां प्रोटेक्ट करिणो आहे, हुनजी सूंहं बि एतिरी आहे, हुनखे ॿियनि खां बि हिफ़ाज़त में करिणो आहे, त माण्हू हुनजी वधीक प्रोटेक्शन कंदो आहे। इहा हिकिड़ी नेचुरल ॻाल्हि हूंदी आहे। पर इहा ॻाल्हि हुनजा भाइर न पिया सम्झनि। उहे चवनि पिया असां सॼो घर था हलायूं, असां हिकिड़ी वॾी जमात आहियूं, असां जेको आहे काठियूं बि करे था अचूं, असां जानवर बि पालियूं था, असां सॼे घर जो जेको अनाज अचे थो उहो बि कयूं था, ॿाहिरियों कमु, अंदरियों कमु, सॼे घर जो असांजी ज़िमेदारी आहे। पोइ बि याकूब अलैहिस्सलाम हुनखे छो थो करे? जीअं मिसाल जे तौर ते घरनि में ईअं थींदो आहे, जेको घर जो को ॿारु कमाईंदो आहे या पुटु कमाईंदो आहे, उनजी महिनत सां घरु हलंदो आहे। त उहो अगरि उनजो ऑडर हूंदो आहे घर में, जॾहिं उनजो ऑडर हूंदो आहे घर में, पोइ उहो ग़लति बि चए त उनखे सही सम्झो वेंदो आहे। न, ईअं न हुजणु घुरिजे। छो जो इन जो मक़सदु इहो न आहे त अगरि मां सॼे घर ते ख़र्च थो ॾियां, महिनत थो कयां, त मां कुझु ग़लति चवां त उहो बि सही हुजे। इहा शइ एक्सेप्टेबल न आहे। इहा शइ न आहे त मां अगरि कमायां थो, मां घर थो हलायां, त मुंहिंजी ग़लति ॻाल्हि बि सभु उनखे सही चवनि। ऐं ईअं थींदो आहे अक्सर। जीअं मिसाल जे तौर ते हिकिड़े घर में 3-4-5 भाइर आहिनि, उन्हनि जूं ज़ालूं आहिनि, का हिकिड़ी ज़ाल कंहिं भाउ जी जेका आहे उहा इलाही कमु थी करे, घर जी सॼी ज़िमेदारी संभाले बीठी आहे, ॿाहिरि जी ज़िमेदारी खणी बीठी आहे, ॿारनि जी, ससु जी, सहुरे जी, सभिनि सां उन जो कॉन्टेक्ट्स बि आहिनि, ऐं उहे जेको सॼो घर संभाले बीठी आहे, हर को उनखे लाइक थो करे। पर इन जो मक़सदु इहो न आहे त उनखे इहो लाइसेंस मिलियल आहे त उहो पंहिंजे ॿिए ॾेर जी ज़ाल खे घटि वधि चए या उन जे ख़िलाफ़ु पंहिंजे ससु सहुरे खे भरे, छो जो उहा घटि कमु थी करे, या वरी उहा उनजी नेचर अहिड़ी आहे
त इन जे करे इन जो मक़सदु इहो न आहे त उहो उनखे लाइसेंस मिली वियो त उहो ॿियो कंहिंखे घटि चए। हर कंहिंजी हिकिड़ी पंहिंजी वैल्यू हूंदी आहे। मसइलो तॾहिं थींदो आहे जॾहिं कंपेरिज़न ईंदी आहे, जॾहिं कंपेयर असां पाण खे कंदा आहियूं। इहो शैतान जी पहिरीं ख़ासियत आहे, असांखे ॿिए सां कंपेयर कंदो आहे। हर कंहिंजी पंहिंजी हिकिड़ी रिस्पेक्ट आहे, पंहिंजी नेचर आहे, हिकिड़ी पंहिंजी लाइफ आहे। असां अगरि ॿिए सां पंहिंजो पाण खे कंपेयर कंदासीं त ऑटोमेटिक असां पंहिंजो पाण खे घटि महसूसु कंदासीं या वधीक महसूसु कंदासीं। त हिननि भाइरनि पंहिंजो पाण खे यूसुफ अलैहिस्सलाम सां कंपेयर कयो। अगरि कंपेयर न कंदा त हिननि खे इहा शइ नज़र न अचे हा, पर हुननि छा कयो, पंहिंजो पाण खे यूसुफ अलैहिस्सलाम सां कंपेयर कयूं ऐं चऊं त असांजो जेको बाबू आहे, असांजो जेको पीउ आहे, उहो हिकिड़ी खुली हुन में आहे, ग़लती में आहे। छाजे करे, जो उहो कंहिंसां प्यार थो करे, कंहिंसां मोहबत थो करे, यूसुफ ऐं उनजे भाउ सां। त इन्हनि आयात में, इन्हनि उन में इलाही वॾियूं वॾियूं निशानियूं आहिनि असांजे सम्झण लाइ। अल्लाह सुब्हान ताला इहे निशानियूं इन जे करे ई रखियूं आहिनि त जीअं असां इन्हनि शयुनि मां सबक़ु हासिलु कयूं ऐं असां इन्हनि शयुनि खां बचूं। अल्लाह सुब्हान ताला असां सभिनि खे इन्हनि हसद खां ऐं साड़ खां बचाए ऐं असांखे इन्हनि शयुनि खां बचाए। जीअं चवंदा आहिनि त याकूब अलैहिस्सलाम जेको आहे उहो प्रॉफिट हुया, त प्रॉफिट जे घर में अंदरि रही करे उन जा ॿार इहे सोचनि पिया, नबी हुयो, नबी जे घर में रही करे ॿार इहे सोचनि पिया त का बि प्रॉफिट जे घर में जेको इन्वायरमेंट हूंदो, को इन्वायरमेंट आम इन्वायरमेंट न हूंदो, को आम हिकिड़ो माहौल न हूंदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उते ॻाल्हियूं जेके हलंदियूं हूंदियूं उहे सभु अल्लाह सुब्हान ताला ऐं न पुराणे नबियुनि जूं इन्हनि जूं ॻाल्हियूं हलंदियूं हूंदियूं। पर उन माहौल में रही करे बि उते उन्हनि जी जेका औलाद आहे, उहा उन जी सोच छा हुई, त को बि माहौल जेको आहे उहो इंसान खे सही नथो करे सघे जेसिताईं कि अल्लाह सुब्हान ताला न चाहे। जीअं चवंदा आहिनि त हिकिड़ो शैतान गाऊं हूंदियूं आहिनि, मिसाल जिते शराब थो हले, जिते जुआ थी हले, जिते ज़ना थो हले, हिते त माना ईअं चवंदा आहिनि त बाबा शैतानी असरु आहे ई आहे। पर शैतान जो जीअं मिसाल ते मस्जिद आहे या जिते इबादत थी हले, उहा शइ बि शैतान खां प्रोटेक्शन में न आहे। शैतान खे उते बि एक्सेस आहे ऐं उते वधीक वेंदो। जीअं मिसाल कंहिंखे ॾाढी आहे, कंहिंखे टोपी पातल आहे, पाचा मथे आहिनि, या कंहिंखे निकाब आहे, या कंहिंखे हिजाब आहे, ईअं न आहे त उहे शैतान जे वसवसे खां बचियल आहिनि। उन्हनि खे शैतान जो वसवसो जेको आहे वधीक हूंदो। त अल्लाह सुब्हान ताला असांखे इहे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अल्लाह ताला असांखे इन शइ खां बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। असांखे को लाइसेंस न आहे, मूंखे को लाइसेंस न आहे, मां अगरि 5 वक़्त निमाज़ थो पढ़ां, तहज्जुद थो पढ़ां, मूंखे लाइसेंस न आहे त मां ॿिए खे ग़लति चवां, न। छो जो शैतानी वसवसो मूंखे बि ईंदो। तव्हां ॾिसंदव त मस्जिदुनि में अहिड़ा कम थींदा आहिनि जेके न थियणु घुरिजनि। हिकु माण्हू सोचींदो आहे मस्जिद में, हा मस्जिद में बि थी सघे थो, ईअं न आहे त उते जेको आहे शैतान नथो वञी सघे। शैतान जो जेको दावा वार आहे, उते शैतान जो वसवसो ऐं उते शैतान जो ज़ोर कोशिशि कंदो आहे वधीक माण्हुनि खे गुमराह करण जी, जेके माण्हू घणा सिधे रस्ते ते आहिनि। छो जो शैतान चई छॾियो मां सिधे रस्ते ते आहियां, जेको आहे ई टेढ़े रस्ते ते, उन शैतान उहो चवंदो आहे ई मुंहिंजे रस्ते ते, उनखे मां छा कंदुमि, उहो मुंहिंजे रस्ते ते आहे। पर शैतान छा चयो अल्लाह खे, त मां सिधे रस्ते ते वेहंदुमि। त जेको सिधे रस्ते ते हलंदो, उनखे शैतान जेको आहे वसवसा बि ॾींदो, चाहे उहो 5 वक़्त निमाज़ बि पढ़े, तहज्जुद बि पढ़े, क़ुर बि पढ़े। पर उन कॾहिं कॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं बि थी वेंदियूं आहिनि उन खां जो उहे न थियणु घुरिजनि। माण्हू चवंदा आहिनि हे त निमाज़ी आहे, हे त 5 वक़्त निमाज़ी आहे, तहज्जुद गुज़ार आहे, न, पर उन ते बि इहे शयूं थी सघनि थियूं। त असांखे उन शैतानी वसवसे खे ऐं उनखे सम्झणु घुरिजे, चाहे मां हुजां, चाहे कोई बि हुजे, ऐं अल्लाह सुब्हान ताला खां हर वक़्तु पनाह घुरणु घुरिजे ऐं असांखे सिधे रस्ते ते हलणु घुरिजे। पंहिंजो पाण खे ॿिए सां कंपेयर न करणु घुरिजे। ऐं क़ुर खे जॾहिं पढ़ूं त असां पंहिंजी हिदायत लाइ पढ़ूं ऐं पंहिंजो पाण खे सम्झण लाइ पढ़ूं। अल्लाह सुब्हान ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम।